भगवान की जय। बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्मा की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। छा ईअं बि थी सघे थो त 1 लख वारे खां 10 लखनि वारे खे ॾहों ई शांती हुजे, पर जॾहिं उनजे उबतड़ थियो ॾिठो वञे त पोइ तूं छो पंहिंजूं ख़्वाहिशूं वधाए अशांतीअ तो ख़रीद करे। सची ॻाल्हि आहे। ईअं कॾहिं ॿुधो आहे भई जंहिंखे घटि पैसो हुजे उनखे घटि शांती हुजे ऐं वधीक पैसे वारे खे वधीक शांती हुजे? ईअं कॾहिं थियो आहे? जेको जेको सो उबतड़ थींदो आहे, जंहिंखे घटि पैसो हूंदो आहे न उहो ई शांतीअ सां ॾींहं कढंदो अथव। ऐं घणे पैसे वारे खे घणी चिंता, किथे रखां, घणी टैक्स भरणी पवंदी, सेल टैक्स, इनकम टैक्स, मथां उहे न अची वञनि, मथां बैंकूं न उथी वञनि, कीअं रखां, घणी प्रॉपर्टी वठां, कहिड़ी रखां, जिते सेफ हुजे उहा वठां, केॾियूं उन्हनि खे चिंताऊं। नौकरनि जूं उहे बि उन्हनि खे चिंताऊं। दुकान अकेलो न छॾे सघनि, मथां नौकर खाई वञनि। त जेको सो उबतड़ ॾिसूं पिया था त घणे पैसे वारे खे घणी चिंता आहे पाण, ऐं शांती आहे ई कोन। त चए थो तूं ख़्वाहिशूं वधाए, छाजे लाइ तो अशांती ख़रीद करे? ख़्वाहिशूं वधायूं ई न, बसि जेके घुर्जूं आहिनि उहे पूरियूं थियनि पई थियूं, उहो करे पियो थो। घुर्जुनि खां त वधीक ॾेई छॾियो अथई, पर असां इहे खोटा पंहिंजा शौक़ पालिया आहिनि, तॾहिं दुखी आहियूं। बाक़ी घुर्ज जेतिरो कंहिंखे कान्हे उहा ॻाल्हि आहे ई कान। घुर्ज खां त सभिनी खे वधीक ई आहे। खाऊं छा था, इहे 2 फुल्का न, उन खां त वधीक आहे न। 2 फुल्का, 2 जोड़ियूं कपिड़ा ऐं रहण लाइ मकान, त उन खां त केॾो हज़ारूं अलाए लखूणो ॾेई छॾियो अथई। कबट खोलींदव त ईअं किरंदव पिया कपिड़ा, आहिनि न एॾा सभिनी खे। तॾहिं चवंदासीं छा पायां, छा पायां। त इहे घुर्जूं कोन्हनि, इहे पंहिंजा शौक़ आहिनि, ख़्वाहिशूं, इच्छाऊं। इन जे करे दुखी था थियूं। इच्छाऊं न वधायूं त बसि पोइ दुखी आहियूं ई कोन, ॾाढा सुखी आहियूं। हर हिकु चीज़ जो असरु पंहिंजो थींदो आहे। नाम जो असरु शांतीअ वारो ऐं माया जो अशांतीअ वारो। जेकॾहिं शांती प्राप्त करणु थो चाहीं त नाम जप। सची ॻाल्हि आहे न। हर हिकु शइ जो असरु पंहिंजो पंहिंजो थींदो आहे न। खाइण जी शयूं इहा त चवंदा कान, हीअ थधी आहे, हीअ गरम आहे, हिन जो असरु थधो आहे, हिन जो गरम आहे। त हे बि चए थो नाम जो असरु शांतीअ वारो थींदो आहे ऐं माया जो असरु अशांतीअ वारो। त जे शांती खपे त नाम जपियूं, सवलो रस्तो आहे। ॾुखियो त कोई आहे ई कोन, काई बि हिन में ॾुखी ॻाल्हि ॿुधाई। जे शांती खपे त बसि नाम जपियूं। तुंहिंजो नसीब या बदनसीबी तुंहिंजे ई शुभ ऐं अशुभ कर्मनि जो फल आहे। अजायो मालिक ते ॾोह न ॾे। सची ॻाल्हि आहे न। मालिक चए थो मां ख़ाली इंसान पैदा करे हेठि मोकिलियां थो, नसीब ठाहिण ऐं ड्राइण तव्हांजे हथ में अथव। हू अॻिलनि कर्मनि जे हिसाब सां असांखे जूण ॾींदो आहे। भई हिन घर में हिन हे लहे जेको अॻिलो असांजो कर्म कयल हूंदो, पोइ त असांजे पंहिंजे हथ में आहे न नसीब ठाहिण। सुठा कर्म कंदासीं त नसीब फिरी बि सघंदो आहे। हू पंहिंजे हथ में आहे त पाण कहिड़ा कर्म कयूं था, शुभ था कयूं की न अशुभ था कयूं। उहो कयूं कोन था, पोइ मालिक ते ॾोह छो था ॾियूं। केॾी केॾी महिल ईअं चवंदा आहिनि
अहिड़ो कर्म कयल आहे मुंहिंजो, अहिड़ो कर्म सांभर में त मां कोन कयो आहे अहिड़ो। हुते त अन्याय आहे कोन नी, हुते त तेरी मेरी चालाकी रिश्वत हुते त कुझु आहे ई कोन नी। जेको करे आया आहियूं उहो ॾेखारींदो आहे, ॾिस करे आयो आहियां। त तंहिंखां बसि कर्म ज संभाले कयूं। केतिरा ई माण्हू चवंदा आहिनि त असां करियूं बि शुभ कर्म था, पोइ बि दुख थो मिले, ऐं फलाणो माण्हू करे बि अशुभ कर्म थो, पोइ बि खेसि सुख ई सुख था मिलनि। यादि रख त ईश्वर अन्यायी न आहे। अन्याय न आहे, हिते ई थो निकिरे न, उहो अन्याय कोन्हे, हुते अन्याय कोन्हे, हुते पूरे पूरो न्याय आहे। जेको करे सो भरे। फ़क़ति हौमे रूपी रोग सबबि सबको पंहिंजे कर्म खे शुभ थो सम्झे, पर तुंहिंजे दुख या सुख जो कारण अॻिलनि जन्मनि जे कर्मनि जो नतीजो आहे। अॻिलनि जन्मनि जो जेको कयल आहे हू त उहो ई ॾींदो न। बाक़ी असांखे अंदर में अहंकार हूंदो त असां ईअं था सम्झूं मां सभु सुठो थी कयां, मां सभु सही थी कयां, जेको मां हलां थी उहो भई सही थी हलां। उहो अंदर में अहंकार आहे असांखे, तॾहिं तो ईअं लॻे चए थो। बाक़ी अहंकार न हुजे त असांखे सभु ख़बर पइजी वञे त मां कीअं थी हलां, पर उहो पर्दो अची वियो आहे। पोइ हिकु पंडित हो वॾो, ॾाढो होशियारो, एॾा शास्त्र पढ़ियल हो, एॾा शास्त्र पढ़ियल हो जो सभिनी खे हाराए पाण माना वॾो थियो। सभिनी पंडितनि खे हिन हारायो। हे चए पियो हाणे मां सभिनी खे हाराए आयो आहियां, सभिनी खां मां जीते आयो आहियां। आयो मां वटि, मां खे तो चए त अम्मा अॼु खां हाणे मुंहिंजो नालो सर्वजीत रखजां। चईसि छो सर्वजीत छो नालो रखां तुंहिंजो? चईसि मां सभिनी खे हाराए पाण जीते आयो आहियां, शास्त्रार्थ में मूंखां कोई नथो जीते सघे, त हाणे मुंहिंजो नालो सर्वजीत थियो नी। त माणस सम्झी वई हिनखे अहंकार आहे। माणस थी चएसि त पुट मां तुंहिंजो नालो सर्वजीत तॾहिं रखंदीमांइ जॾहिं तूं कंबीर भगत खे हाराए ईंदे, उन खां तूं खटी अच त पोइ तुंहिंजो नालो मां सर्वजीत रखां। चईं कंबीर, कंबीर छा आहे? कोरी कंबीर नी, जेको इहो कपिड़ो उणंदो आहे, ॾिठो आहे ॾिठो आहे, हींअर ई तो वञी ऐं उनखे हाराए अचां। निकितो घर मां, कंबीर भगत वटि आयो, चईसि मूंसां शास्त्रार्थ कर। उठ भरियल शास्त्रनि जो खणी ऐं निकिरंदो हो, सभु यादि हुअसि। त कंबीर भगत तो चएसि बाबा मां अणपढ़ियल कोरी, मां कुझु पढ़ियल ई कोन आहियां, त मां छा तोसां शास्त्रार्थ कंदुसि? मूंखे कुझु न ईंदो आहे, मां पढ़ियल ई कोन आहियां, मां सॼो ॾींहुं पंहिंजे कम में लॻो पियो हूंदो आहियां। त चईसि न ईंदो अथई कुझु? चईसि न मूंखे कीअं ईंदो, मां घटि जात जो अणपढ़ियल सफ़ा। त चईसि त पोइ मूंखे पने ते लिखी ॾे। चईसि छा लिखी ॾियां? चईसि लिखी ॾे त कंबीर हारायो ऐं सर्वजीत खटियो। चईसि पर चवां थो न मां अणपढ़ियल आहियां, मूंखे लिखण बि कोन ईंदो आहे, तूं लिख त मां लिखां। चईसि हा ॾे मां तो लिखां। पनो खणी ऐं लिखे पियो। चईसि लिख त कंबीर हारायो ऐं सर्वजीत खटियो। हुन लिखियो पंहिंजनि अखरनि सां। त चईसि पर हे अखर मुंहिंजा आहिनि, त मुंहिंजी माउ त मञींदी कोन्हनि, चवंदी इहो त तूं लिखी आयो आहे, हाणे हिन ते तूं पंहिंजी साइन करे ॾे। चईसि पर मां पढ़ियल ई कोन आहियां, त कीअं साइन करे ॾियां, छा लिखी ॾियां, मुंहिंजो नालो बि मूंखे त कोन ईंदो आहे। चईसि पोइ अंगूठो छापे ॾे। चईसि हा उहो करे ॾियां। हिन अंगूठो ईअं छापे ॾिनईसि, खणी आयो, ख़ुशि पियो थिए ॾाढो।
पनो वेड़े ऐं खणी आयो मां वटि। अम्मा ॾिस कंबीर खे बि हाराए आयो मैं। तूं पई चए न त कंबीर खे हाराए अच, तॾहिं तुंहिंजो नालो सर्वजीत रखाए। हा ॾिस। चईसि कीअं हाराए आए कंबीर खे? चईसि हे ॾिस कंबीर पाण लिखी ॾिनो अथई त कंबीर हारायो ऐं सर्वजीत खटियो। त पनो जो खोलियईं, ॾिनई माउ खे, त हुन में लिखियल हो कंबीर खटियो ऐं सर्वजीत हारायो। हे वाइड़ो थी वियो। चई मां हथ सां लिखियो आहे पाण, त हे कीअं थी वियो? चई वरी थो वञा। वरी आयो ॿियो दफ़ो। चईसि भाई हिन में त हीअं लिखियल आहे। चईसि लिखियई त तो, मां त लिखणु ॼाणा कोन, तोखे चयोमांइ तूं लिख। वीचारे पियो लिखियो त बराबरि मां, पर हीअं छो थी वियो? चईसि पोइ वरी खणी लिख। चईसि हा वरी थो लिखां। वरी लिखियईं कंबीर हारायो सर्वजीत खटियो। चईसि हाणे वरी आङूठो हणी ॾे। वरी आङूठो हणी ॾिनईसि। वरी वेड़े पनो खणी आयो। वरी अची माउ खे ॾेखारियईं। चईसि हा हे ॾिस वरी लिखी ॾिनो अथई। चईसि ॾिसां। वरी खोले त वरी ईअं लिखियल हो कंबीर खटियो ऐं सर्वजीत हारायो। चईसि हे ॾिस। वरी वियो टियों दफ़ो। चए पियो हीअं थिए छो थो? हाणे मां पनो वेड़ींदुमि ई कोन, हाणे लिखी ॾिए नी, लिखां बि मां तो, पोइ ईअं छो थो थिए? हू त लिखे कान थो, लिखां बि मां पंहिंजनि हथनि सां थो। वरी टियों दफ़ो लिखाईंसि। चईसि भई हाणे वरी चए पियो हाणे पनो मां वेड़ींदुमि कोन, अलाए वेड़ण सां तो फिरी वञे अलाए छा। हाणे ईअं ई पनो सिधो सिधो खोले मां खणी थो वञा। ॾिसंदो पियो अचे घड़ी घड़ी ईअं पनो खणी, बराबरि ईअं ई लिखियल आहे कंबीर हारायो सर्वजीत खटियो। घर जो पहुतो त ॾिसे त उते जो उते अखर फिरी विया। कंबीर खटियो सर्वजीत हारायो। चई त मुंहिंजी अखियुनि अॻियां अखर फिरिया आहिनि, हे छो? माउ खे थो चए अम्मा हीअं छो थो थिए? ॾिसंदे ॾिसंदे मुंहिंजे भई ईअं अखर फिरिया आहिनि। त चएसि थी त पुट अञा नथो सम्झे, 3 दफ़ा अखर तुंहिंजा फिरिया आहिनि त बि नथो सम्झे, त बि उहो अहंकार जो ॻाल्हाइण अथई त मां खटियो मां सर्वजीत आहियां। इहो अहंकार जो पर्दो लाइ त ख़बर पवई त केरु वॾो आहे। छा ते तो तूं पाण खे वॾो सम्झे? छा में तूं वॾो आहे? पोइ हिनखे सम्झ में आयो। चई बराबरि आहे, मूंखां वॾो त इहो थियो जो हू चए थो मां कुझु न ॼाणा। हेॾो वॾो संत आहे त बि चए थो मां कुझु न ॼाणा। पोइ माउ खे चए थो हाणे अम्मा तूं मूंखे उन वटि वठी हल त मां उन खां नामदान वठी अचां। पोइ माणस वठी थी अचे कंबीर भगत वटि पुट खे। पोइ कंबीर भगत खे पेरे पई ऐं चएसि थो मूंखे माफ़ु कर, मां ॿाहिरियां हे शास्त्र पढ़िया आहिनि त मां ईअं पियो सम्झां त मां ई वॾो आहियां सभिनी खां, पर ॿाहिरीं विद्या में ई अहंकार ईंदो आहे। कंबीर भगत खां नाम हौमय जे करे चयो भई हू चए पियो न मां वॾो आहियां, हिन में बि ईअं थो निकिरे। हौमय जे करे असांखे लॻे थो त असां शुभ कर्म था कयूं, मां सही आहियां। पंडित भया न कोई। हा 2.5 अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित हो। पढ़े सो पंडित हो। जेको प्रेम जा 2.5 अखर पढ़े उहो पंडित आहे। पोथियूं खणी केॾियूं बि पढ़े। पढ़ियल कोन हुआ त नालो अमर पढ़ियल हुआ छा ॼण अॻे? नालो अमर थी वियो। हा जेके बि संत थी विया आहिनि पढ़ियल हुआ छा? आवाज़ अचे आवाज़, पर हुननि जी रग रग में समायल हो नी, रग रग में समायल हो, तॾहिं पियो आवाज़ अचे। हा शकूबाई विठल विठल जड़ हुआ न छेणा। हा तब फ़क़त हव में रूपी रोग सबब सबको पंहिंजे कर्म खे शुभ थो सम्झे, पर तुंहिंजे दुख या सुख जो कारण अॻिलनि जन्मनि जे कर्मनि जो नतीजो आहे। अॻिलनि कर्मनि जो नतीजो आहे। जहिड़ा अॻु में करे आया आहियूं उहो हिते जनम मिलियो आहे असांखे, हाणे ठाहिण पंहिंजे हथ में आहे।
पाण अहिड़ा शुभ कर्म कंदासीं, एॾी महिनत कंदासीं, लाड़ो हिन पासे लॻाईंदासीं त भाग ठही वेंदो। सतगुरनि जे तूं शरण में अच खणी, बाग ठाहींदई चितोड़ वारो ॾणी। जेको ॻाल्हियूं त समता जूं थो करे पर ममता बि नथो छॾे, तंहिंखे खरड़ या थोथो ज्ञानी सम्झे। थोथो ज्ञानी, ॿाहिरियों ज्ञान जेको थींदो आहे उहो ॻाल्हियूं समता जूं करे, भई मां सभ में हिकु रस आहियां, दुख मिले या सुख मिले, इज़त मिले बेइज़ती मिले, मां सम आहियां, ऐं अंदरि मां ममता कढूं न, अंदरि हिकिड़ो ॿाहिरि ॿियो, उहो थोथो ज्ञान आहे। दादी जन चवंदा कोन्हनि त ज्ञान शइ का ॿी अथव, ज्ञान ईअं न ईंदो आहे, ख़ाली ॻाल्हियुनि करण सां ज्ञान न अची वेंदो आहे। अहिड़ा संत थी विया आहिनि त बि पाण खे ईअं था चवाइनि त असां कुझु कोन आहियूं, त असांजो पाण खे कुझु ईअं सम्झूं उहो त वॾी ॻाल्हि थी वई न। संत कोई बि हुजे, कॾहिं कोई चवंदो आहे छा त मां संत आहियां मूंखे पूॼो, केर बि चवंदो आहे? हा, पर पाण त अलाए छा था सम्झूं न पंहिंजो पाण खे। केतिरा संन्यास धारण करे गृहस्थ आश्रम खे ऊचो सम्झंदा आहिनि, उन्हनि लाइ ईअं चवणो पवंदो आहे त उहे सन्यासी बणिजी करे पछताए रहिया आहिनि, ऐं सन्यास जे असली आनंद ऐं आज़ादीअ खे सम्झो ई न अथनि। सची ॻाल्हि आहे, सन्यासी थी करे बि माना गृहस्थ खे यादि कनि त पछताइनि था, माना सम्झो भई घर मां निकिरी करे। सन्यास माना मन करके असांखे सन्यासी थियणो, असली अर्थ चए थो सन्यास जो हू सम्झिया कोन्हनि। घर छॾण खे सन्यासी न चइबो आहे, घर ॿार छॾे बसि हलिया वियासीं, उहो सन्यासी न थियो। जेको मन मां सभु तजे छॾे, मन मां सभु कढी छॾे, भले न पोइ गृहस्थ में वेठो हुजे, असांजा सभु गृहस्थी थिया आहिनि न, माता जन, अम्मा जन, दादी जन, गृहस्थ में रही करे एॾो माना कमायनि नी। असली आनंद त तॾहिं मिलंदो आहे जॾहिं मन सां सन्यासी बणिजे। मन सां सन्यासी बणिजे तॾहिं असली आनंद मिले, उहो सचो सन्यासी। केतिरा अगलनि शुभ संस्कारनि जे ज़ोर ते रूहानी राह में हलण त शुरू कंदा आहिनि, मगर जेकॾहिं वक़्त जे सतगुरू जी शरण न वठंदा त सफलता कान मिली सघंदी। अगला शुभ कर्म कंहिं कंहिंजा कयल हूंदा आहिनि नी, त शुरूअ में उन्हनि खे उहो माना उमंग ऐं थींदो आहे, संतनि जो संग, उन्हनि जी शेवा, पर जे सतगुरनि जी शरण न वठंदो, नाम न वठंदो, गुरु न कंदो त अॻियां पार न पइजी सघंदो, पोइ उहो अध में ई रहिजी वेंदो। जो चवंदा आहिनि भक्ति हिकु जनम में पूरी न थींदी आहे, 3 जनमनि में भक्ति पूरी थींदी आहे। त अगली जंहिंजी कयल हूंदी आहे नी, पोइ अध में छॾे वरी ॿियो जनम वठंदा आहिनि, त उन्हनि खे नंढे खां ई उहे संस्कार हूंदा आहिनि। पर पोइ जे गुरु कंदो, सतगुरनि जे शरण में ईंदो त पार पइजी वेंदो, जे न ईंदो त पोइ अध में रहिजी वेंदो न उहो वरी। माना गुरूअ खां सवाइ गति कान्हे, गुरु ई असांखे पार पहुचाईंदो, भव सागर उहो ई तारींदो असांखे। सतगुरनि जी शरण ऐं कृपा खां सवाइ ही जीव माया जे चकर खां बची न सघंदो। सतगुरनि जी शरण ऐं कृपा खां सवाइ मायावी चकरनि खां असां न बची सघंदासीं।
उन्हनि जी शरण बि वठूं ऐं उन खां कृपा जी मांग बि कंदा रहूं त असां मायावी चकरनि में न फासंदासीं। न त पोइ ईअं चौखुंबा फासी था वञूं माया में। परमारथ ऐं स्वार्थ हिक ॿिए जे उबतड़ आहिनि। स्वार्थ छॾींदे त परमारथ प्राप्त थींदई। परमारथ जे अभिलाषे खां स्वार्थ पंहिंजो पाण ई छुटी वेंदो आहे। सची ॻाल्हि आहे न, जंहिंखे परमारथ जी इच्छा हूंदी उन खां स्वार्थ पाण ई छुटी वेंदो। ॿई चए थो उबतड़ आहिनि, परमारथ ऐं स्वार्थ। जीअं ॾींहुं ऐं राति आहे, ॾींहुं सिज निकिरे थो त कीअं राति गुम थी वञे, ॾिसूं था कुदरती आहे नी इहो। त हे बि ईअं आहे त असां उहा आशा ई परमारथ जी रखूं त स्वार्थ पाण ई असां खां निकिरंदो। सतगुरुनि जी शरण इख़्तियार करण सां संदसि हव में नाश थी वेंदी आहे। सतगुरुनि जी शरण इख़्तियार करण सां हव में नाश थींदी। न त असां पंहिंजो पाण विकार नथा कढी सघूं हुन जे मदद खां सवाइ। हुन जी मदद घुरंदासीं न, हुनजो हथु हूंदो नी त असां सभु करे सघंदासीं। न त हुन खां सवाइ असां कुझु आहियूं ई कोन, ईअं सम्झो। प्रभ कृपा ते बंधन टूटे। प्रभ कृपा ते बंधन टूटे, उहो कृपा करे त असांजा बंधन टुटनि। गुर प्रसाद नानक ऐं छूटे। हुन जी कृपा सां असांजो हव में छुटनि। सभु कम करण वारो प्रभु आहे। जेको चवे त मां थो करियां त उहो कम में रुकावट थो विझे। सची ॻाल्हि आहे न, करण वारो उहो आहे जेको चए असां था कयूं त जेको सो पाण कम में रुकावट था विझूं। थियण वारो कमु बि पोइ न थींदो पाण ते खणंदासीं त। ईअं सम्झूं करण कराइण वारो उहो ई आहे। ऐं उन खे सम्झंदासीं नी, पोइ जहिड़ो बि कमु असांजो थींदो नी त असांखे ईअं शांती थी वेंदी आहे। भई उहो उन कयो आहे त सुठो ई थींदो, ऐं थींदो बि पोइ सुठो। अहंकार ई झगड़ा फसाद ऐं खून ख़राबियूं कराईंदो आहे। अहंकार इहे कमु कराईंदो आहे, झगड़ा फसाद खून ख़राबियूं। अहंकार में ख़बर न पवंदी आहे न त छा थो कयां, पोइ हिक जो ॿियो कमु करे विझंदा आहियूं, ऊंधो कमु। हव में जे बजाए तूं अची वञे त इहे सभु ख़राबियूं दूर थी वञनि। सची ॻाल्हि आहे नी, मैं जे बदिरां तूं अची वञे त सभु ख़राबियूं दूर थी वञनि। सभिनी में तूं जो ॾिसंदासीं त पोइ कंहिंसां विढ़ंदासीं, कंहिंसां वेर रखंदासीं, कंहिंसां साड़ कंदासीं। भले कोई गुफ़ा में समाधि लॻाए वेठो हुजे, मगर मन में विषय वासना भरियल अथसि त उनखे त्यागी न चयो वेंदो। सची ॻाल्हि आहे नी, अंदर में जो उहे विकार भरिया पिया हुजनि त उहो त्यागी कीअं थिए। खणी घर ॿार छॾे वञी जंगलनि में वेह। पर जंहिंजी तृष्णा नाश थी वई आहे ऐं शहर में वेठो आहे त उहो ई सचो त्यागी आहे। उहो सचो त्यागी आहे, उहो ई सचो सन्यासी आहे। भले विच शहर में वेठो हुजे पर अंदर में काई कामना न हुजेसि, अंदर में कोई विकार न हुजेसि, काई तमन्ना ई न हुजेसि, उहो सचो सन्यासी आहे, सचो त्यागी आहे। सम्झ, सभु त्याग करे छॾियो अथई। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। गोद में गुरमुख गुजारी दे त खुश रहंदे। गुरुअ जे गोद में गुरमुख गुजारी दे त खुश रहंदे। दया धीरज धर्म दिल में जगारी दे त खुश रहंदे। दया धीरज
वेठो आहे साईं मूंखे परवाह नाहे काई मुंहिंजो नंग अॻवानी अचे वेठो आहे साईं मूंखे परवाह नाहे काई मुंहिंजो नंग अॻुरू अचे नंग अॻुरू अचे साईं लाला राज ते नंग अॻुरू अचे साईं लाला राज ते ओ वेठो आहे साईं मूंखे परवाह नाहे काई मुंहिंजो नंग अॻुरू अचे वेठो आहे साईं मूंखे परवाह नाहे काई मुंहिंजो नंग अॻुरू अचे वाह वाह चओ वाह 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 चओ वाह वाह ओ वाह वाह चओ वाह वाह ओ वाह वाह चओ वाह वाह कल्याणी है बदहानी कल्याणी है बदहानी सीनो अंग संग सानी नाई सीनो अंग संग
हुआ धाती जन अवतार हुआ यानी दिलेदार अजय जो नालो अमर थी वयो अजदादीअ जो नालो अमर थी वयो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलदार अजदादीअ जो नालो अमर थी वयो अजदादीअ जो नालो अमर थी वयो तेरीअ में जन्म वताऊं माता पिता जी गोद भरियाऊं सिंध में तेरीअ में जन्म वताऊं माता पिता जी गोद भरियाऊं खुशियूं चौधार सब्जी दिल बहार अजदादीअ जो नालो अमर थी वयो अजदादीअ जो नालो अमर थी वयो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलदार अजदादीअ जो नालो अमर थी वयो अजदादीअ जो नालो अमर थी वयो शहर में संगत जोयाऊं पर उपकार भी ॾाढा कयाऊं शहर शहर में संगत जोयाऊं पर उपकार भी ॾाढा कयाऊं जंहिंजी मिठड़ी हुई गुप्तार हुआ निमाणनि जा मान अजदादीअ जो नालो अमर थी वयो अजदादीअ जो नालो अमर थी वयो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलदार अजदादीअ जो नालो अमर थी वयो अजदादीअ जो नालो अमर थी वयो दानी करामत जा हुआ वाली कोन को मोटियो जो आयो सवाली दानी करामत जा
को मोटियो जो आयो सवाली नाम संदा को मार हुआ भक्तिअ जा भंडार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलेदार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी वियो सेवादारिनी कया कहिड़ी वॾाई आसीस संतन जी कीनी सदाई सेवादारिन जी कया कहिड़ी वॾाई आसीस संतन जी कीनी सदाई हुआ सदा बागबार हुआ सब कहना प्यार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलेदार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी गाफिरियो भजन बणायो प्रेम मदाए कलह करायो दासियो भजन बणायो प्रेम मदाए कलह करायो दो जल्दी बेड़ो पार कयो जयकार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलेदार अज दादीअ जो नालो अमर थी वियो अज दादीअ